मां जबार मजूला चाय खणी अचो। भाई चाय सरो दे थी या वञूं असां? हाणे थी दा हाणे थी। वञ न वञ। वाह वाह ताजी मेहमान नवाजी का पूछता ही नहीं बेटा आके में क्या था अभी ये देख रमन चाह दे हे दे मां के दे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अब्बा अरे सब के वेदा वे पंजो गदा बाबा मैं चंजो तो वे आए ढुकिया वञूं। आहे खणी थी अचा। अदी वादो कद मुझे भाई पुत्र के तो चाहे तो को प्यार बाबा ने ही मुसाफिर खानवा न सैयद मूसानी जो दरगाह जो ये सब पेनू ते गड थियान। बस था बस पियण दे। खैरा जे सिर दे खैर हो जे ना सा को पिनण आया हूं न को खैरात वठण आया हूं। रहे सजे इजाजत सा सा पांजे न्याणीअ सा मिलण आया हूं। अबा ये रेस इजाजत न दे है ना असा ताजे घर में पैर भी न दियो हां जे करे थी सोणी के इजाजत जो असा जे घर में अचण जी त असा के केड़ो लाचार पिया ता जे घर धिका खाण जो। शर्म में पितो न थव बाकी बे सब कुछ अथव। एड़ो गालाण असा के बचे तू। दिल त चवे ते हिक ही गोली सा मेजालो कठी विछाए। सोलो ना है इयो हथियार लाइण हर एक जे वस जी गाल ना हुंदी। ओ बा तहां ही जिद ता लहो। समझां तो बाबा समझां तो त गंद सा गंद ना है तो पबो। अरे खैरा जे सिर दे खैर हो जे के ना आबे जमजम सा धोतल आयो उहा भी असा के खबर चाची तो कम एड़ो कयो आ जो तवा सबनी जो मुंडियूं कट्टे वडी गिट्टी में उछलाया चाहूं पर मजबूर आया। रईस के ज़बान दे चुको हां अजी वनी रईस से मिला तो पोए तवा हिन घर में कदम रखी दिखारियो तहां के पो मां पंजो रूप दिखारिंदुस त जब्बार जो असुल रूप छा है। उठदा खैरा जे सिर दे खैर हो जे मां भी तई होई थी चाहे हां तड़ो कदम खणी देखारियो तो सुठो। अल्लाह अल्लाह कर दी अल्लाह कर छो थी दुश्मनी वधाई। बुजुर्गाल जमाल इन जी शुरुआत तवा कई आ असा न अतां वडा कुनी आयो मा तायो दे इंदो मकसद यो ना है त ता तिदी व्याथे। चाचा जे करे तुंजा छोरा डाढा हन न त घट मुंजो मुर्स भी कोन है। हाने ओस ताई तवा जे घर पया इंदासी जेस ताई तमा असा जी न्याणीअ के घर अचण जी इजाजत न था दियो। अचराने यारो यारी दोन में याद रखजो। चमन मां त चवाए तो अन्या भेकड़ो डी रही पा ना अचर जेकर अदा के खबर पई त आसमान सिर ते खणी दिंदो ओए तो के इजाजत आ वधी क तो मथा जोर नाही। अचर हाने कुछ डी सब्र कजा मां पूरी जांच करे पोइ तो वटिंदुस जेडी न मज्जो ए जब्बार घर का बाहर निकरंदा मां तो के इतला कंदुस। शमन जेका तो असन जी मदद कई उन जी मेहरबानी बाकी वधी क मुखे छा करणो आ छा नाहे करणो वो तू मुते छड़े दे। अचर तू मर्जी जो मालिक कहीं असां तो के रोके नथा सघूं चंगो। यारो यारी शमन पांजो ख्याल रख जाए। हाणे कीअं तो समझी आचर हाणे सोचा थो त कुछ दोस्त हथ करे हाणे चोरी नाहे करनी जोरी करनी आ जोरी। जड़न दोस्तर के उन कमला आजमाई दी हिम कुछ अहिड़ा दोस्त आहिनि जिन खे बाहि में बिलाहे छॾींदुसि न त पुछंदा कोन। भला कुर्बान जी खबर थी त अॼुकल्ह किथे पियो गुज़ारे? ॿुधण में आयो आहे त खानूअ सां गॾु हो पुलिस मुक़ाबले में ज़ख़्मी थी पियो हो। हाणे इहा ख़बर न आहे त खानू उनखे किथे छॾे आयो आहे। छा उहो साथ ॾींदो छा? कुर्बान यारनि जो यार आहे पर ज़ख़्मी थियल आहे।
इहा बि ख़बर न आहे त हलण जहिड़ो आहे अलाए न। अजायो हुन जे मथां बार छो रखूं? पोइ हिन त कंहिंखे चवण जो इरादो अथई? रही मां सोचां पियो त मथे काछे तरफ़ निकिरी वञा या हेठि कचे तरफ़। जंहिं तरफ़ सम्झी सुरीला दोस्त साथ निभाइनि उन तरफ़ निकिरी वञ। आचर त उन्हनि सां दोस्ती न आहे रखंदो जेके सुरीला न हुजनि। मुंहिंजा दोस्त ऐं यार उहे आहिनि जेके सॾ सां सॾु ॾींदा आहिनि, भली बाह में टपाए छॾीनि, बिणक ॿाहिरि न कुछंदा। पोइ ईअं ई कयो आचर, ईअं ई कयो। हाणे जेसिताईं ज़ोर ई न कंदासीं न कमु न थींदो। अञा आख़िरी चकर कोशिश करे ॾिसूं था। जेकॾहिं नाकाम वियासीं त पोइ सभिनी दोस्तनि खे हिक राति लाइ दावत ॾेई घुराईंदुसि। पोइ दिलावर खान जे ॻोठ में अहिड़ा त टाकोड़ा मचाईंदुसि, टाकोड़ा। जे सभिनी भॼी पंहिंजी जान न बचाई त मुंहिंजो नालो बि आचर न आहे आचर। सुठो न कई कमाल खान, सुठो न कई। दिलावर खान ते हथ खणण खां पहिरियां इहो सोचिया त हू बि रईस आहे। बाबा साईं मां मञा थो त दिलावर खान हिकु रईस आहे। जेकॾहिं उन जा हथ अदा साईं जे रत सां रंगियल हुजनि त छा असां हुनखे छॾे ॾींदासीं? न बाबा साईं न। रईस हुजे, डीएसपी हुजे या एसपी हुजे, केर बि हुजे, जंहिं जा हथ अदा साईं जे रत सां रंगियल हूंदा असां हुनखे बख़्श कोन कंदासीं। तूं समझाइस मुजीब, तूं समझाइस। हिकु दुश्मन अञा ख़त्म न आहे थियो, ही वते तो ॿिया दुश्मन वधाईंदो। रेस जेकर थदा थियासीं त दुश्मन कॾहिं बि ख़त्म न थींदा। कमाल खान जेका बाह बारी आहे उनखे ॿरण ॾियो। जेतिरो बि मच मचंदो ओतिरो ई जल्द असांजा दुश्मन सड़ी रख थींदा। रे खणे मच मचाइण सां पंहिंजा बि पलव सड़ी सघनि था। सचा हो बोतार साईं, सचा हो। छा चई? गलती थी हुई बोतार, गलती थी हुई। तोखे घणा दफ़ा झलियो अथमि त जॾहिं वॾा ॻाल्हाइनि त विच में टपो न ॾींदो कर। अच्छा निड़ीअ ते रत ॾेई साह न निपुड़े कढाए। तोबा बाबा तोबा, मुंहिंजी तोबा। अॻिते हिकु लफ़्ज़ बि निड़ीअ मां न निकिरंदो। इहा ई कावड़ कॾहिं तोखे नुक़सान न ॾेई विछे। रईसा मुजीब जे हूंदे कमाल खान खे को बि नुक़सान न पहुचंदो। इहो मुजीब जो तव्हां सां वाइदो आहे। तो जहिड़े राकास खे पाण सां गॾु रखण खां पोइ बि जेकॾहिं कमाल खान खे को नुक़सान पहुतो त पोइ हैफ़ा तुंहिंजी ज़िंदगी ते। अड़े पोइ मूं वटि कहिड़ो मुंहुं खणी ईंदे? पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजे हूंदे कमाल खान तरफ़ वधंदड़ गोलियूं मां पंहिंजे सीने मथां खणंदुसि। जेकॾहिं का बि गोली गुस्ताखी करे कमाल खान तरफ़ वधी वई त उन जो अज़ालो बि मां ई ॾींदुसि। पोइ मुंहिंजी सज़ा इहा ई आहे त मां पंहिंजो पाण खे गोली हणी छॾींदुसि। गोलियूं हाणे असां मथां न पर असांजे दुश्मन मथां वसंदियूं। सरकार उहो वक़्तु अची वियो आहे। कंहिंजो मौत आयो आहे मज़र, कंहिंजो मौत। सरकार मज़र जी नज़र ते आचर चढ़ी वियो आहे। आचर कहिड़े ठिकाने ते थो रहे? तो पाण ॾिठो अथसि, ख़बर कूड़ी त न आहे। सरकार ठिकाणो पको अथनि, मटाईंदा ई कोन। बाबा साईं तोरे हिन निकमे माण्हू खां त मुंहिंजो ही माण्हू बहितर आहे जंहिं टी ख़बर आंदी आहे। बाबा साईं अॼु खां पोइ वरी मां ॿीहर कोशिशि करे ॾिसां थो। बस बस तुंहिंजो हाणे इहो ई कमु आहे त राति ॾींहुं वेही बाबा जी ख़िदमत कंदो रह। ॿियो कमु त तूं करे ई कोन सघंदी। पोइ छा सलाह अथई? हींअर ई आचर मथां हला कयूं या जेकॾहिं हींअर ई आचर ते हला कयव त उते पहुचंदे पहुचंदे राति थी वेंदी ऐं हू ऊंधाई जो फ़ाइदो वठी निकिरी वेंदा। इन करे चवां थो त पूरी तयारी करे आचर ते हला कयो जीअं हू बची न सघे। न बची निकिरंदो बाबा साईं, न बची निकिरंदो। हिन वक़्तु असां दुश्मन जो साह सुकाए फिटो करे छॾियो आहे। उन जा सभु गस
बंदि कयूं वेठा आहियूं। पुलिस सां हींअर ई ॻाल्हाए छॾियो, सुभाणे जे सिज में हली छापो हणूं, जेको बि विच में अचे निपूड़े छॾियूंसि। इहे सही आहे कमाल खान, हाणे तव्हां जेको बि कदम खणो उहो हाली न वञे। ठीकु आहे बाबा साईं, तव्हां डीएसपी साहब सां ॻाल्हाए छॾियो त हू पूरी फोर्स तयारु कनि ऐं हेॾां असां पंहिंजा हमरा बि तयारु कयूं था। सुभाणे जो सिज आचर जी ज़िंदगीअ जो आख़िरी सिज हुजे। ॿियो सिज आचर खे नसीब न थींदो, इहो हिकु आकाश जो तव्हां सां वाइदो आहे। ठीकु आहे कमाल खान, ठीकु आहे। हाणे आचर खे ख़बर पवंदी त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर आहे, कारी हर ते पेर। बस रे यार, शमन कमदार तो तई लगा पिया आयो, असी कमदार किथे हूं? अल्लाह खुश रखंदी कमदार, अल्लाह खुश रखंदी। शमन भी सही तंग में छा लगो तई? स्कूटर किरी पियो होसि, थोरो धक लगी वियो आहे। स्कूटर तां धक लगो त अञा को ॿियो धक अथसि? उन राति ही बि नज़र कोन पिया आयो, किथे ही उहो ज़ख़्मी त न आहे जंहिं जे लाइ जब्बार वारा चवनि पिया त हिकु हमरा धकी बि थियो आहे। भाउ शमन बी 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 धक ॾिसण खां पोइ ई अछनि कारनि जी ख़बर पवंदी। हाँ हुकुम कर कमदार। यार थोरो धक त ॾिसूं, बचा त थी वियो आहे न? हा हा बचा थी वियो आहे। चमन वारे ॾिसूं सही न, धक को वॾो ख़तरे वारो त न आहे? न न अहिड़ो धक न आहे यार। शमन यो मोटरसाइकिल एॾी तेज हुई, छा जे वञी किरी? हा बस मेरी ऐं ज़िद में पिया हलाईसीं। जेकर मोटरसाइकिल था किरे हा त सॼी टंग ते रहणूं ज़रूरु अचनि हा। ॿी हंधि त को ज़ख़्मी ॾिसण में कोन थो अचे। हाणे इजाज़त? हाँ 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 तोखे इजाज़त आहे, इजाज़त। मूं सम्झो ज़ख़्म ॾिसी का दवा ॾींदे। शमाने ये मोटरसाइकिल था किरी हा त दवा बि ॾियईं हा, पर मोटरसाइकिल धक न आहे, इन धके दवा मूं वटि न आहे। अजाए शक करण छॾे ॾे कमदार, त किथे अची न वञे यारे में। शमन हाणे ख़बर पवंदी त केरु तो अरे में अचे ऐं केरु तो काठ जा चीरजे। वॾा बाबा ख़ैर ते हे? मलू कमाल खान जेके मुंहिंजे सीने जे मथां डंप ॾेई पंहिंजे ज़ख़्मनि जा निशान मुंहिंजे दिल जे मथां छॾे वियो आहे, उन्हनि मुंहिंजो आराम फिटाए छॾियो आहे। मलू मुझो आराम फिटाए छॾियो आहे। वॾा बाबा मैं सम्झा पिया जेके कमाल खान घा ॾेगे उनजा इलाज बि न होसी न? हा हा आहे आहे, उन्हनि ज़ख़्मनि जो इलाज बि आहे। जेसि ताईं हाणे उन्हनि ज़ख़्मनि जे मथां कमाल खान जो रत मरहम तौर न रखंदुसि, मुंहिंजे दिल खे सुकून न मिलंदो। मौलू मुझे दिल के सुकून न मिलंदो। वॾा बाबा ईअं मरहम जे लाइ नंढे रेस को क्यों नहीं जेल चूं छोड़ंदे वे? वॾा बाबा ॿिया अहिड़ा को बि कोन्हे को जेको असां को मरहम हथ कर ॾेवे ओधर ते। मालूम मूं त सोचो हो त हिन अमन ख़ातिर जेसि ताईं मुंहिंजो भाउ जेल मां सबक़ हासिल करे न ईंदो
उनखे आज़ाद न कराईंदुसि, पर लॻे थो हाणे उहो वक़्तु अची वियो आहे, अची वियो आहे हुनजी आज़ादीअ जो वक़्तु। वॾा बाबा, इहो नंढा रेस ते जेको माण्हू कीअं कोंदा पिए दुबे वांगुरु ओधर ते। हा मोलू, इहो नंढो ई त आहे जेको माण्हूअ खे दुंबे जियां कुही फिटी करे थो ऐं हुनजा हथ बि नथा ॾकनि। बाबा पीछे देरी न करो ओधर ते, लाहो उस मैदान ते, ॾेवे मुल्क को बाह। मौलू, तूं शमन खे साण करे सुभाणे शहर निकिरी वञ ऐं वकील सां मिली अच ऐं हुनखे चओ त वॾो चए थो त 3 ॾींहंनि जे अंदरि नंढे जी ज़मानत थियणु घुर्जे। बाबा साईं, ईअं सम्झ न्यापा पहुच गया उधर ते। हाणे इहा कुहाड़ी फिटी कर मोलू, अॼु खां पोइ तुंहिंजे हथ में कुहाड़ी न, हथियार ॾिसण थो चाहियां, हथियार। जेसि ताईं हथियार न खणंदासीं ही माण्हू सिधा कोन थींदा। अॼु खां पोइ मोलूम तुंहिंजे हथ में हीअ कुहाड़ी न, रिपीटर ॾिसण थो चाहियां, रिपीटर। वञ ऐं वञी मुल्क ॿारे ॾेखार, ॿारे। चाची हाणे भली थी वई आहे, भली तेज थी थिए, हल नथी करे, रुगो सॼो ॾींहुं सपस ॿधी पए। भले भले माई वॾा पिया हार सिंगार थियनि ऐं वरी हिन उमिरि में लाऊं लहण जो शौक़ु जाॻियो अथई छा? हाणे अकुल कर, हिन उमिरि में चाची लाऊं लहंदी? बस मुआ, तूं त चुप करे वे। अरे अब्बा, खैरा जेसर ॾेखारो हुजे, हिन रन ॾाइण खे तूं न पुॼंदे, हिन खे मां सुञाणा, मां ख़बर आहे मूंखे त हीअ केतिरी धोतल पोतल आहे। ऐं ॻाल्हि त ॿुध, हिन में धोतल पोतल जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हिन उमिरि में जेके हार सिंगार वेठी करी उन जी ॻाल्हि थी कयां। कुझु त मन में रिथियो अथई न, जो 80 सालनि जी थी हाणे वरी पंहिंजो पाण खे साईं 68 सालनि जी थी ठाहे। अड़ी खैरा जे सिर ॾे खैर हुजे, सिंगार त औरत जो ॾाज आहे। भला हाणे सभई तो वांगुर त न आहिनि न, जो सुबुह सां उथण सां मुंहुं ई नथी धोए, धू वञी पराए घर में थी करे पई। अड़ी इहो सिंगार न थियल अथई, पर इहो त बूथ ते घुमाए निकिरंदी आहे। हा थी हे वटि आहिनो ॾिस, इहो सिंगार थियल न थी, बाक़ी इहो रुगो तए सां कारो मोह करे पंहिंजो निकिती आहे। चई त तो खणी तुंहिंजे मुंहुं ते बि घुमाए छॾिया, बाक़ी मां इहो रवाज त असां में कोन्हे। हा अम्मा, हिन दूती रण खे धिका ॾेई कढ। इहा लाइकी इन्हे जी आहे, जेतिरी इज़त कंदी त वेंदी मथे ते चढ़ंदी। ओ अम्मा छॾे ॾिस, अच ॾे धिका त गोॾा त भञाई ऐं उन ॾींहुं जेका हालत कयो माई सा विसरी वई थई छा, जो हाणे वरी चूं 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 पई करी। माई घर असांजो वरी असांखे थी दॿाई, कमाल जी ॻाल्हि आहे। जेॾो ख़ैरती आई न त जोड़े खे रोक, ॼारी न घणी हण। हाँ, असांजे घर में अची वरी असां ते रोब थी करी। हाँ, ज़ामते अकुल कर, पंहिंजे मर्द जे साम्हूं लुल न आहे हंधो। अब्बा ॾिसो छा था पिया। हीअ में ईअं घर मां निकिरण जी न आहे, जेसी ताईं हिनखे धिका ॾेई न कढंदव। निकुर, मां चवां थी निकुर त असांजे घर मां, न त धिका ॾेई कढंदीसांइ। वञा मुतो भुलजी हथ बलातो अथई त बाह मरोटे खट ते विहारे छॾींदी सही। ज़ामते पदे वकील जी माने विझंदई। अरे तिखे सही माई तिखी थी। हा वॾी आई आहे खैरा खे दॿाइण वारी। अरे 2 ॾींहं छा न कुझु थमाए त साहु पइजी वियो थी। वञा थी साथ ॾिसां थी तो में पइजी विया न, ॾाढा हार सिंगार वेठी करी सम्झा थी त केॾा थी वञी। अरे फ़क़ीर पिनंदे ॾिठासे, कुता भौंकंदे ॾिठासे, तुंहिंजे चवण सां छा थींदो? सिंगार कयां थी त पंहिंजे घरऊं थी कयां। ॾिसेस त सही हालत। अदा जल्दी कर चाय दे। यो मलुका, खबर मुझे पुलिस तव्हांखे ठाहू की खेप कड़ी आहे।
पोइ छा थी पियो? अरे वॾो को निरजो आहीं हेॾा पादर खाइण खां पोइ बि अखि जी पकाई कोन थो छॾीं। चाचा पटेल अहिड़ा पादर त तो बि खाधा आहिनि पर असां न तोखे कॾहिं बि नाहे टोकियो। ओ बाबा असां जेके राह टिकिया आहियूं त मक़सद ख़ातिर टिकिया आहियूं। तव्हां वांगुरु इहे पादर कोन खाधा आहिनि। यार हाणे घणो मथे में सूर न विझ, मुंहिंजी रत थी टच करे त हाणे किथे सेकाटे न विझाए। अरे एॾो ठाहू को कॾहिं खां वठी थियो आहे? अरे हाणे चयमि त माठ कर। अबा थदा थियो थदा छो मिसकीन जो रोज़गार फिटाइण जे कढ पिया आहियो यार? भाऊ गुलाम कादर मूं हक़ीक़त चई, पुलिस जा पादर खाई आयो तो सच ॿुधी बि माठ कई, पर हिननि खे छो थी चिड़ो अचे जे पादर खाई आया न त पोइ मञनि छो नथा? यार गुलाम कादर सम्झाइसि, मां ॿुधायां थो सम्झाइसि। असां पोड़ो ॾिसी मुड़ियो था वञूंसि। जेकर ॿियो को हुजे हा अहिड़ी हालत कयो था जो यादि रखे हा। बिल्कुलु पहिरियों पंहिंजो कद बट था ॾिस, गिचीअ खां वठी ईअं थूणीअ में लड़काए छॾियो मां न त खुरड़ी बि कोन हणंदई, अरे केरु लाहिण वारो बि कोन हूंदई। अरे नथो चवाए त वञे थो आकड़ कंदो, अदा उथ कढोसि खेप। मां तो चवां जे मूंखे हथ मिलातो अथई न त घटि कोड़े कंदो साईं। छा कंदे रे? ॿुधा ॿुधा छा कंदे? पर ॾिस देखो हाणे रे सुन मुदे खून तूं वञे मुंहिंजे चाचे दा त वञी तोखे ख़बर न आहे मां वॾो खूनी माण्हू आहियां। भली खाए पादर, घणा ॾींहं मुंहिंजी बेइज़ती कराई थी, अॼु इहो समूरो प्लान पूरो थी वियो।